के संझोरो वेझो एड्स में मुब्तला पीरसन औरत दम नहीं छॾियो। फौतिन जो अंग वधी 3 थी वियो आहे। चक 74 वासण फ़ैरोज़ा बिरोही एड्स सां झड़ींदे ज़िंदगी जी जंग हाराए वई। फौती औरत जो मुड़ुस नबीज़ादा बिरोही ऐं इमाम बख्श मरी बि एड्स विघे फौत थी चुका आहिनि। फौती इमाम बख्श मरी के एड्स सबब आगाह कयो मूंखे त इलाइक़े में चोॿोल आहिनि त फौती इमाम बख्श मरी के एड्स हुई ऐं एड्स विघे 3 ॼणा फौत थियण बावजूद संदन वारसनि जी स्क्रीनिंग अञा ताईं नाहे थी सघी। संझोरो जो ॻोठ चक नंबर 74 जिते एड्स विघे 3 माण्हू फौत थी चुका आहिनि। अञा ताईं टीम्स इन इलाइक़े में नाहिनि पहुची सघियूं ऐं इलाइक़े जे माण्हुनि जी स्क्रीनिंग नाहे कई वई। संझोरो वेझो एड्स में मुब्तला पीरसन औरत भी फौत थी वई। आगाह कयो मूंखे त चक नंबर 74 में 3 माण्हू एड्स विघे फौत थी चुका आहिनि। बे पासे फौती ॻोठाणे इमाम बख्श मरी जी घरवारी के भी एड्स हुअण जा इतला आहिनि। इहो शक ज़ाहिर कयो वियो आहे। इलाइक़े वासन गणती जो इज़हार कयो आहे त हिक ई ॻोठ में 3 ॼणा एड्स विघे फौत थी वई जी टीम्स इन इलाइक़े में माण्हुनि जी स्क्रीनिंग शुरू नाहे कई। अनीस लगारी खां तफ़सील मालूम कयूं था। अनीस आगाह कजो DHO सांगड़ बि अञा ताईं इन मामले जो को नोटिस नाहे वरितो। जी हमीर संझोरे वेझो 74 चक वासण फ़ैरोज़ा बीबी एड्स जहिड़े मूज़ी मर्ज़ सां झड़ींदे फौत थी वई आहे। जॾहिं त 74 चक में एड्स वगे फौत थींदड़ मरीज़नि जो तइदाद 3 थी वियो आहे। सिहत खातो अघूर निमतल आहे ऐं इलाइक़े में 3 मरीज़नि जी फौत थियण ऐं 2 मरीज़नि जी निशानदेही बावजूदि इलाइक़े में स्क्रीनिंग न थी सघी आहे ऐं इलाइक़े में एड्स जे फैलाव जो ख़तरो आहे। फ़ैरोज़ा बीबी एड्स जहिड़े मूज़ी मर्ज़ में मुब्तला हुजण बावजूदि गुरबत ऐं कसम पस्ती सबब खां लाचार हुई ऐं टाइम न्यूज़ जे मामले जी निशानदेही बावजूदि ज़िले जे सिहत खाते अञा ताईं कख भञी बीणो न आहे। फ़ैरोज़ा बीबी के एड्स जो मर्ज़ संदसि मुड़ुस नबीज़ाद बिरोही ज़रिए मुंतकिल थियो ऐं नबीज़ाद बिरोही बि एड्स जी बीमारी खां फौत थियो। फ़ैरोज़ा बीबी खे औलाद पिणु आहे ऐं उन्हनि जी बि स्क्रीनिंग न थी सघी आहे। कुझु महीना अॻु में 74 चक में 25 वरनि जे नौजवान इमाम बख्श वरी बि एड्स वगे फौत थियो ऐं संदसि घरवारी खे बि एड्स थियण जा इतला आहिनि। ॿिए तरफ़ 74 चक में एड्स जे 3 मरीज़नि जी फौतगी ऐं 2 मरीज़नि जी निशानदेही बावजूदि ज़िले जो सिहत खातो अघूर निमतल आहे ऐं एड्स जी निशानदेही बावजूदि इलाइक़े में का बि मेडिकल टीम न पहुती आहे ऐं न ई एड्स जे वधीक फैलाव ऐं उनजी रोकथाम लाइ क़दम खयां विया आहिनि। मेहरबानी अपडेट करण लाइ अनीस। इलाइक़े वासिन निशानदेही कई आहे इन मामले जी त वधीक भी एड्स जा हिते मुमकिना मरीज़ मौजूद आहिनि पर अञा ताईं निशानदेही जे बावजूद भी DHO सांगड़ ऐं सिहत खाते जे इख़्तियारनि इन मामले जो नोटिस नाहे वरितो। संझोरो जे इन ॻोठ में माण्हुनि जी स्क्रीनिंग नाहे। मुबारक